साहब जो ओपेरा भगत सिंह के फांसी मुखाना बदोश स्टेज ते पहिरियों दफ़ो ॾिठो जिते छो न ॿुधायां त बेदिल मसरूर हुजे, शफ़ी फ़कीर हुजे, रजब फ़कीर हुजे, ज़ुल्फ़िकार मज़हर हुसैन हुजनि, सैफ समेजो हुजे, सनम मालवी हुजे, मज़ाहिमती शाइरीअ खे हिन ई प्लेटफॉर्म तां आवाज़ मिलियो ऐं उहा गूंजण लॻी जेके असां पोइ यूनिवर्सिटियुनि ऐं पंहिंजे सिंध जे जेके लिटरेचर फेस्टिवल्स आहिनि उन्हनि में असां उन्हनि खे ॿुधो ऐं जिन जे सबबु नौजवाननि जे दिलनि में सिंध वतन लाइ दर्द ऐं मोहबत जा दरवाज़ा खुलिया, शऊर जी रोशनीअ सां नौजवाननि जा उन्हनि मन मोहिया, मुनवर कया। शेख साहिब जे ख़ूबसूरत तरीन नसर ॾिसो तहतुल लफ़्ज़ नसर ऐं शेख अयाज़ साहिब जे नज़्म खे बि असां हिननि ई प्लेटफॉर्म्स ते जॾहिं नौजवाननि खे ॿुधायो आहे त उन्हनि में हिकिड़ो हैरत जहिड़ो नज़्म असांजे हिकिड़े दोस्त अची हिते पढ़ियो हो जेको आऊं तव्हांजी ख़िदमत में पेश थो करियां। उहो पंहिंजे हाफ़्ज़े में आवाज़ ॾिनो त उहो नज़्म मूंखे ॿुधण में आयो जंहिंजा लफ़्ज़ आहिनि कंहिं बि आज़ादगी नाहे रोई वती तूं कीअं तल ते राति तारनि भरी आग जे राग जी थी उकाई ॾिबी मशअलूं थी वञे शाइरी तूं पहाड़नि मथां कड़कंदड़ गर्ज थी गीत फूलार बाम ने ईंदो वरी ॿार जे टहक में अमन जी आरसी माउ जी महक में अमन जी ताज़गी अमन ईंदो वरी दोस्तो साथियो खाना बदोश राइटर्स कैफे जे 11